वडी माई बचुल हाणे मलाखड़ो मचंदुई। हाणे जेके भी खून थिया न असां जे खाते में लिखबाई छोरी जे खाते में। हाणे रुगो यो ॾिसणो आ त घणनि मुड़सन मरण खां पोइ छोरी असांजी कॾहिं थी वापस अचे। खैर गुरु मुआ खैर गुरु, इहो इत्तेफाकी हादसो हुयो। इहा भी ख़बर न आहे त मुड़स कंहिंजी आवीअ में मोआ ऐं कंहिंजी दुश्मनीअ में। तू ये हरू भरू इल्जाम पंहिंजी न्याणीअ ते छो थो हणे? कंहिंजी दुश्मन जी ॻाल्हि थी करी? जेको मरण वारो आहे सिजावल खान जो सौट आ, वो नवाब खान जे ॻोठ में आ। ॿुधा दुश्मनी कंहिंजी ही? छोरे खे हुन ॻोठ मां नवाब खान खणी ऐं अची कुठो आहे। हाणे रुगो सिजावल खे ॾेखारण जे करे जा छोरी वापस कर जा मुड़स कुहा। मुआ तू त खुश आहे न त दुश्मनी जी बाहि भड़की पई आ, भली मुड़स मरनि। मां खुश थिया जा रोआ। नवाब खान मुड़न वारो नाहे, हुन जी इज्जत जो मसालो आ। हाणे मुड़सन जे सिरन में इए लाबारा विझंदो जे लाहारा विझंदा आहिनि डाटरे सां। खैर गुरु मुआ ॾेडर खैर गुरु। मां ॾेडर आहियां, वात में बंदूक हणंदो साए जे ॾेडर चयो थई। हाणे मुआ जेको तू ट्राको कंदो आ न, लॻंदो आ त तू इंसान जी नस्ल मां आहे ई कोन। ॻाल्हाइण महिल सॼो ज़ोर निड़ीअ ते ॾींदो आ, पेट एॾो फूकिजी वेंदो अथई। ॾेडर खां बि त ॿा ना निस्बत तुंहिंजी मटियल न आहे, पोइ बाक़ी तोखे छा चवां? वॾी का धोतल पुतल आहीं, सॼी उमिरि कुटियो थमाए त बि वात बंदि नथी करी। मां त आहियां गिदले ऐं ग़रीब खानदान जी, मूंखे त ॻाल्हाइण बि कोन ईंदो आ। तू त आहीं ई आला नस्ल मां, जहिड़ी दाफ़ कंदो आ न, पोइ ॿुधाए तोखे छा चइजे? खण बंदूक कर मूंखे पूरो निभागी। मुआ तोखे त ख़ुदा मारींदो, बाक़ी मुंहिंजे मारण जो त तू आहीं ई कोन। पिट बचल पिट, पर मां तू मरदी तुंहिंजो ख़त्मो खाई ऐं पोइ मरदुसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।